आइस जे नशे हिकु वधीक घर उजाड़ी छॾियो आहे। हैदराबाद में जवाबदार मासूम पुटाडो संदुन ज़ाल खे क़त्ल करे छॾियो। संदुन वेझे उनजे दोस्त हिकु फातिमा टालपुर में लिखियो आहे त महानूर खे अॻु में बि संदुन मुड़ुस केतिरा ई भेरा जान खां मारण जी कोशिश पिणु कई हुई, जंहिंजी शिकायत हुन पुलिस वटि बि दाख़िल कराई हुई। पसंद जी शादी ऐं कोर्ट मैरिज करण जे करे संदुन घर वारनि बि महानूर सां राब्तो ख़त्म करे छॾियो हो। शादी खां पोइ तशद्दुद संदुन लाइ रोज़ जो मामूल बणिजी वियो हो। जॾहिं बि हू मूंसां मिलंदी हुई त घणो रोईंदी हुई। मूं खेसि केतिरा ई भेरा संदुन घर वारनि सां मुलाक़ात कई त ॿारड़ी आहे ऐं ग़लती थी वई आहे। हाणे हू तमामु तकलीफ़ ॾींदड़ ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहे। महिरबानी करे महानूर खे माफ़ करियो ऐं हिकु भेरो मथस शफ़क़त जो हथ रखो। असांजे बार बार फ़ोन ते ॻाल्हि ॿोल पुण थींदी हुई। पोइ संदुन मुड़ुस हुन खां मोबाइल बि खसी वरितो, जंहिंखां पोइ असांजो राब्तो बि ख़त्म थी वियो। ऐं अॼु सुबुह जो 8 वॻे ताईं कंहिं दोस्त ॿुधायो त राति संदुन मुड़ुस गोलियूं हणी क़त्ल करे छॾियो अथसि। उहो ज़रूरु ॼाणा थी त संदुन ज़िंदगी तमामु ख़तरे में हुई, छो जो उन जो मुड़ुस हिकु आइस जो मुआली बणिजी चुको हो। उहा ॻाल्हि पुलिस खे बि ख़बर हुई ऐं छोकिरी जे घर वारनि खे बि, जेके हिन क़त्ल में बराबरि जा शरीक आहिनि। हाणे अपील ऐं घुरिया आहे त साफ़ शफ़ाफ़ जांच करे मुड़ुस ऐं संदुन घर वारनि खे हिन केस में शामिल करे सख़्त खां सख़्त सज़ा ॾिनी वञे। जॾहिं त आख़िरी इतलाउनि ताईं संदुन मुड़ुस जो बि बयानु साम्हूं अची वियो आहे, जंहिंमें हू महानूर जे क़त्ल खे संदुन ख़ुदकुशी करार ॾींदे हिकु अहिड़ो वीडियो पैगाम पिणु सोशल मीडिया तां जारी कयो आहे। हाणे सवाल इहो थो पैदा थिए त महानूर जे खून सां छा इंसाफ़ थी सघंदो? छा महानूर जे क़त्ल पोयां समूरा राज़ फाश ज़ाहिर थी सघंदा?